ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। ठटे खां रिपोर्ट कर रहा अकबर दिलवानी बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम के ज़िले डायरेक्टर ज़ुल्फ़कार अबड़ो ऐं HBL कम्युनिकेशन के सोनल मैनेजर यासीन कमरान जी मिली भगत सां ज़िले ठटे के डिवाइस होल्डर खां लखें रुपयनि जो टारगेट वठण खां पोइ 300 रुपया फी कार्ड जी घुर कंदे डायरेक्टर बिस्प लाइ 50,000 रिश्वत जी घुर कई वई। पैसा न ॾींदड़ जूं आईडियूं मुख़्तलिफ़ सबब ॼाणाए बंदि कयूं आहिनि, जॾहिं त बदिले में सजावल ज़िले के डिवाइस होल्डरनि खे ठटे में खुली छूट ॾेई पंहिंजा शर्त पूरा कराए खेनि ज़िले के ग़रीब औरतुनि खे ॿिन्ही हथनि सां फुरियो पियो वञे। सभिनी ॿाहिरियनि ज़िलनि जे डिवाइस होल्डरनि खे ॿ डिवाइस ॾेई 30 मिंट कैंप ते 30 मिंट ॿाहिरि कार्ड कढण जो चयो वियो। मक़ामी डिवाइस होल्डरनि जा मथे ते हथ ज़रियनि खां इहो बि पिणु मालूम थियो आहे त पहिरियां ठटे ज़िले में हिकु फ्रेंचाइज़ हुई, जंहिंखे ज़ोनल मैनेजर साइड में करे पंहिंजी कमाई ठाहिण लाइ 3 फ्रेंचाइज़ वधीक लॻाए ॿाहिरिनि ज़िलनि जे डिवाइस होल्डरनि खे ज़िले ठटे में आंदो वियो ऐं कैंप में रिलीफ ॾियारे हर हिकु दुकानदार खे डिवाइस जा HB प्रो नंबर साॻिया करे ॾिना, जंहिंसां डिवाइस होल्डर कैंप अंदरि कमु हलाइनि ऐं ॿाहिरि पिणु कार्ड कैश करे कटौती करे सघनि। हुन सॼी करप्शन में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ज़िले ठटे जो डायरेक्टर ज़ुल्फ़कार अबड़ो पिणु मुलविस आहे, जंहिं पैसा न ॾींदड़ डिवाइस होल्डरनि जूं आईडियूं बंदि कराइण में मदद कई, जॾहिं त इस्लामाबाद खां आयल समूरा ऑफिसर जिन कार्ड कैश करण जी सहूलियत लॻाए ॾियण जा पिणु पैसा वसूल कया।